वेलकम फ्रेंड्स, मुंहिंजे एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे हेडर ऐं फुटर जा जेको सो तव्हांखे मैजिक ॿुधाईंदुसि त हेडर ऐं फुटर छा हूंदा आहिनि, कहिड़े कमु ईंदा आहिनि, असांजे कहिड़े कमु ईंदा असांखे, ऐं केतिरी आसानी असांखे ॾियनि था। दोस्तों हीअ असां फाइल अॻे वीडियो में मूंखे कयोसीं, एडिट कयोसीं मल्टीपल पेजिस में। हाणे असीं हिते जेको छा था करियूंसि, हेडर ऐं फुटर जो मतिलबु तव्हां पहिरीं तव्हांखे प्रीव्यू तव्हांखे ॾेखारे वठांसि। टाइल्स में असीं प्रीव्यू ते वञूं था। ॾिसो त हिन शीट त असांखे प्रिंट करे पियो, लेकिन हिन जे मथां जेको असीं चाहियूं था हेडर हुजे त कहिड़े स्कूल जे नाले सां आहे, ऐं उहो स्कूल जो नालो असीं जेके हिकिड़े ते सेट कंदासीं न, त पोइ सिर्फ़ु हिकिड़े ते असांजो शो थींदो, मल्टीपल जेको सो माना उन ते शो न थींदो। तव्हांखे वधि कनि ॾिसो, असीं हितां खां जहिड़ो हिकिड़ी शीट करियूं था, ऐड करियूं था, लाइन हिकिड़ी ऐड करियूं था, शीट न बल्कि लाइन। हिते असीं नालो था लिखूं, सपोज़ मेहरान पब्लिक स्कूल। ठीक है दोस्तों, फ़ॉन्ट वॾा था करियूंसि। अच्छा सिलेक्ट ना कयो, चलो हिते हाणे थींदो 24 जे साइज़ ते। बोल्ड था करियूंसि, सेंटर मर्ज कंदासीं न, हिते जेतिरो ताईं असांजी रेंज आहे ओतिरी मर्ज कंदा त पोइ पाण सेंटर में अची वेंदो। हाणे प्रीव्यू ॾिसूं था, छा पेज लेआउट मां असां टाइल्स ते क्लिक कंदासीं, या दोस्तों कंट्रोल पी दबाईंदा न, तव्हां प्रिंट ऑप्शन में अची वेंदा, कंट्रोल पी। हितां तव्हां प्रीव्यू ॾिसी सघो था। ॾिसो दोस्तों, हाणे हिते किथे शो थिए पियो असां वटि, हिन ते शो थियो, लेकिन हेॾा ॾिस 2 पेज ते इहो आहे कोन, 3 ते बि आहे कोन, 4 पेज ते बि आहे कोन मेहरान जो। इहो असांखे हर शीट ते शो करण जे लाइ दोस्तों कमु वठिणो पवंदो छा मां, हेडर ऐं फुटर मां। उन करे हिन लाइन खे असीं डिलीट था करियूंसि। हाणे हिन में असीं हेडर हिकिड़ो एड था करियूंसि। हेडर खे एड करण जे लाइ तव्हां पहिरीं जेकॾहिं कस्टम में असां पंहिंजो एड कंदासीं, असां ॿिनि तरीक़नि सां एड करे सघूं था। पहिरें तरीक़े में ॾिसो, तव्हां वञोसि प्रिंट जेको आहे लेआउट में, पेज लेआउट जो जेको पेज लेआउट जो ज़ूम मां हितां तव्हां वञी सघो था पेज लेआउट में, या व्यू मां तव्हां पेज लेआउट में वञी सघो था। हीअ ॾिसो पेज लेआउट में वञोसि। हाणे हिते मथे जी पेज लेआउट में तव्हां वेंदव त मथां तव्हांखे ई शो थींदो। हीअ जेको आहे हिनखे हेडर चइबो आहे। हाणे हेडर में असीं हाणे विच में असीं हिते सेट था करियूंसि, मेहरान पब्लिक स्कूल। फ़ॉन्ट वॾा करणा आहिनि, असां इहो फ़ॉन्ट जो असांखे हिते ऑप्शन न पियो ॾिए, असांखे होम ते ॾींदो। दोस्तों ॾिसो, हेड ते क्लिक करण सां ई मथां हेडर ऐं फुटर जो वरी अची वियो रिबन में जेको नओं टैब ठही आयो असां वटि, जंहिंमें असां वटि हेडर ऐं फुटर जा ऑप्शन हूंदा आहिनि। होम ते वञोसि, बोल्ड था करियूंसि। हाणे ॾिसोसि, हीअ जेको हेडर ऐं फुटर आहे इहो त सभिनी पेजनि ते शो थींदो। कंट्रोल पी दबायोसि, दोस्तों हीअ फर्स्ट पेज आहे, ॾिसोसि सेकंड पेज आहे, थर्ड पेज आहे, फोर्थ पेज आहे। ॾिसो हर पेज ते असांखे हेडर ऐं फुटर असांखे शो थी कनि पिया। हीअ छो त इन करे आहे त असांजे कस्टम मार्जिन में हॉरिजॉन्टली वर्टिकली असां वटि सेंट्रलाइज़ कयल आहे। इन खे असीं हटाईंदासीं त पोइ इहो कोन थींदो। असांखे हॉरिजॉन्टली असीं सेंट्रल करणु चाहियूं त चलो ठीकु आहे, असांखे हॉरिजॉन्टली सेंट्रल करे था छॾियूं, वर्टिकली न सेंट्रल करे, त पोइ इन करे ॾिसोसि इहे असांजे हर पेज ते असां वटि हेडर ऐं फुटर में असांखे हेडिंग शो कराए पियो। त ईअं असीं कंपनी जो नालो कंहिंजो शीट ते या कुझु बि असीं मथां जेका असांखे हेडिंग ॾियणी आहे उहा असीं उन में हेडर में सेट करे छॾियोसीं। फुटर छा आहे, हाणे अचो त फुटर में तव्हांखे ॿुधायां फुटर छा हूंदो आहे। फुटर हीअ जेको हेडर आहे इहो मथियों हिसो आहे, ऐं फुटर हिनजो बिल्कुलु ई हेठियों हिसो आहे। हर पेज में दोस्तों ॾिसो हिकिड़ो हेडर हूंदो आहे, हिकिड़ो फुटर हूंदो आहे। त असीं हेड ते क्लिक करियोसि, डिज़ाइन में वञोसि, ऐं वञो ॾिसो लिखो पियो गो टू फुटर। फुटर में असीं छा था शो कराइणु चाहियूं। हाणे हेडर ऐं फुटर में हीअ असांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन जेके असांखे हूंदा आहिनि, त तव्हां शो छा था करणु चाहियो, जंहिंमें ही हिन जा प्रीसेट्स बि हूंदा आहिनि। ॾिसो हेडर जे लाइ मथां बिल्कुलु इहे असां शो थिए पियो, कलर ते अचे थो, हेडर हिते ईंदो आहे, फुटर तव्हांजो हिते ईंदो। असीं फुटर में छा सेट करणु चाहियूं था, हीअ ॾिसो कुझु प्रीसेट्स हिननि जा ऑलरेडी आहिनि, जंहिंमें असां पेज हिकिड़ो 1 2 3 4 पेज असीं शो करणु चाहियूं था, या पेज 1 ऑफ फिलहाणो 2 ऑफ जेके टोटल पेज आहिनि उनजा असां पेज 1 ते असीं फ़िलहालु तव्हांखे ॿुधायूं था। ॾिसो हीअ पेज 1 शो कराए पियो, कंट्रोल पी दबायोसि, प्रीव्यू ॾिसोसि हेठि छा पियो शो कराए, पेज 1। असीं हिते कंदासीं पेज 2। हर पेज तव्हांजो शीट ते अलॻि अलॻि प्रिंट थींदो दोस्तों। वरी वापसी था वञूं असीं, हाणे असीं हिन जे प्रीसेट में
फुटर जेका फुटर जी प्रीसेट असीं वरी सेट कंदासीं। फुटर ते क्लिक करे डिज़ाइन में वञोसीं हिते, हितां खां फुटर में वञो प्री वन पेज डैश ऑफ डैश। हाणे टोटल जेके पेज आहिनि न 8 पेज आहिनि, त उन करे चए थो पेज 1 ऑफ 8। कंट्रोल P दबायोसि ऐं जो प्रीव्यू ॾिसी छॾियोसि 1 ऑफ 8, 2 ऑफ 8, 3 ऑफ 8, 4 ऑफ 8, 5 ऑफ 8, 6 ऑफ 8 एंड 7 ऑफ 8, 8 ऑफ 8। हाणे दोस्तों हिन में छा छा सेट थियल आहे असां वटि ऑप्शन में असां हेडर फुटर सेट कयो, लेकिन असां हीअ ऑलरेडी सेट करे आया आहियूं टाइल्स मां। जेको असां ही कॉलम्स आहिनि इहे असां सेट करे आया आहियूं। दोस्तों ये कॉलम पर ॾिसो बिल्कुलु असांखे हर पेज ते शो थियनि पिया। हालांकि ये हर पेज ते असांखे शो जेके आहिनि न थींदा, जेकॾहिं असीं हिनखे टाइल्स में सेट न थियल हूंदो न, इन जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदो की हलंदो। तव्हां ॾिसी वठोसि, ही पेज ॾिसो, हिते सीरियल नंबर ऐं नालो फादर्स नेम हिते शो थिए पियो, जेका इंग्लिश मैथ वग़ैरह। लेकिन हेॾां ॾिसो त हेॾां छा आहे, हेॾां जेके बाक़ी जेके रहियल सब्जेक्ट आहिनि, जेके इस्लामियात, मार्क्स, परसेंटेज वग़ैरह, उहे आहिनि रहियल। लेकिन हिते सीरियल नंबर असां टाइल्स करे छॾियो, उन करे ही बि गॾु असांखे शो कराए पियो। हिते सीरियल नंबर नेम उहो बि शो कराए पियो। हालांकि हिते जेकॾहिं असीं टाइल्स मां ई हटाए छॾींदासीं न पेज, त पोइ इहो शो न कराईंदो तव्हांखे करे ॾेखारियूं। टाइल्स मां तव्हांजो कॉलम आहिनि न, ॾिसो लिखियो कॉलम टू रिपीट, हिनखे हटाए छॾियोसि, करियोसि ओके। हाणे ॾिसोसि हिते सीरियल नंबर हिते शो थिए पियो, लेकिन हिन पासे न पिया शो थियनि। हिनखे तव्हां अलाइन करे छॾियोसि, ॾिसो दोस्तों न पिया थियनि। लेकिन असां जॾहिं टाइल्स में जॾहिं कॉलम सेट कयल हूंदो आहे न, तॾहिं असांखे इहो शो थींदो आहे। असीं कॉलम ही सीरियल नंबर वारो सेट करे छॾियूं था, उन करे टाइल्स ते क्लिक करियोसि ऐं हेॾा कॉलम रिपीट जेके थियनि, सीरियल नंबर ऐं नेम, फादर नेम खे तव्हां चाहियो था उहो बि तव्हां रिपीट कराए सघो था, तव्हां सिलेक्ट करे सघो था। हाणे ओके कंदोसि, हितां ई ॾिसोसि तव्हां दोस्तों ही छा में शो थिए पियो। ही पेज लेआउट में जेकॾहिं असीं हूंदासीं तॾहिं असांखे शो थींदो। नॉर्मल में हूंदासीं त नॉर्मल में असांखे शो न थींदो। पेज लेआउट में असांखे छो त प्रिंटिंग जा जेके हेडर फुटर इहे बि शो न थींदा। ॾिसोसि हेडर फुटर बि शो न थींदा, इहे पेज लेआउट में शो थींदा। पेज लेआउट में असांखे हेडर बि शो थिए पियो, इहे असांजा फुटर जेको पेज जो नंबर आहे इहो बि शो थिए पियो। अच्छा, उनखे अलावा ही ॾिसोसि त सीरियल नंबर हिन पेज ते बि शो थिए पियो, जॾहिं त हिन पेज ते सिर्फ़ु परसेंटेज हिकिड़ो आहे, लेकिन असांखे नेम ऐं सीरियल नंबर असांखे इहे हिते बि शो थियनि पिया। फुटर जे में छा छा ऐड करे सघूं था, या हेडर में या फुटर में, हिते ॾिसो हीअं असीं हेडर में गो टू फुटर ते क्लिक करो, तव्हां फुटर में अची वेंदा हलिया। हाणे फुटर में सेक्शन हूंदा आहिनि, ॾिसो ॾिसो पहिरियों लेफ्ट, मिडल और राइट सेक्शन, 3 सेक्शन हूंदा आहिनि। टिनि में तव्हां छा छा शो करणु चाहियो था। हिन में ही तव्हां हिन में ॿिया ऑप्शन ही शो करे सघो था। तव्हां पेज नंबर, हिते पेज नंबर शो थिए थो, ऐं करंट डेट तव्हां असीं शो करे सघूं था। जस्ट क्लिक कंदो करंट डेट ते न, हाणे तव्हां डेट शो थींदी हिते, ठीकु आहे दोस्तों। हिते तव्हां जेको फाइल जो नालो या शीट जो नालो तव्हां उहो बि तव्हां ते करे सघो था। शीट नेम ॾेई छॾींदासीं असीं, त हिते असांजी जेका शीट आहे, हीअ शीट 1 आहे न, हिनखे असीं 1 खे असीं रीनेम था करियोसि, असीं लिखूंसि था मार्कशीट। हाणे ही शीट असांखे मार्कशीट जेको शो थींदी। तव्हां कंट्रोल P दबायोसि, पेज प्रीव्यू ॾिसी वठोसि, त हिते ॾिसो असांखे डेट शो थिए पई, विच में असांखे जेको पेज नंबर शो थियनि था। हिते असां जेको शीट जो नालो ॾिनो, शीट जो उहो शीट नालो शो थिए पियो। ॾिसो हर पेज ते हेडर बि आहे, फुटर बि आहे, ऐं उन खां अलावा ही कॉलम रिपीट थियनि पिया टाइल्स में, उहो बि आहे। मथे रो जेका उहा रिपीट थिए पई। त दोस्तों हेडर ऐं फुटर प्रिंटिंग जा हाणे ई ऑप्शन इन वीडियो सां टोटल फाइनल थिया। उमेद तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।